बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह बखैर दोस्तों, उम्मीद त खैर सां हूंदा। जी त अॼु वरी हिकु दफ़ो ॿीहर वाक त रोज़ाने जो मामूल आहे, पर ही शोभान मूंसां गॾु अचे पियो। शोभान भट्टी इहो कॾहिं कॾहिं भॼियो वञे, छो जो हीअ आहे दुकान ते कमु कंदो आहे, फार्मी मुर्गी जे दुकान ते। पोइ कॾहिं कॾहिं आर्डर अचो वञे, ज़ेरा बुकियूं ॾाढियूं मिली वञनि, पोइ खायो नड़ थियो वञे ऐं पोइ वाक खां मिड़ई लवाए थो। पर वाक सां सेहत में तमामु बहितरी आई आहे। संद पंहिंजे पिया में आऊं त हूं ई वाक मुंहिंजो रोज़ानी बुनियाद ते आहे ऐं कंदो ई रहंदो आहियां। ऐं शोभान बि वाक करे थो, पर कॾहिं कॾहिं भॼी वञे। शोभान ते अगरि वरी गुम थी वियो बरसात जाम हुई, ऑर्डर वियो, बरसात भी लगातार पियो अची। चए थो बरसाति हुई, उनजे करे ऐं कोन आया त ॿियो ऑर्डर हिनखे मिलिया मुर्गी जे दुकान जा, पोइ उन में लॻी वई। महिनत वारो कमु आहे, पर वाक जेको थो लाज़मी ज़िंदगी में पंहिंजो शामिलु कजे। वाक सां सेहत तंदुरुस्ती तमामु बहितर थिए थी। ऐं अल्हम्दुलिल्लाह मींहुं वसी वियो आहे, मुल्क जेको सो ठरी पियो आहे। ऐं हीअ असांजा मालवंद ॻोठाणा वीचारा पंहिंजो माल काहे ही वञनि पिया थर, जिते मींहुं जेको सो आहे असीं में परे थी बियूं वञई। सो ही माल थर वञे पियो। चवंदा आहिनि जॾहिं थर वसे थो त कश्मीर थियो वञे, ऐं उते लखनि जे तादाद में जानवर जेको सो वञनि था। पोइ मेंहियूं ढगियूं ॿकरियूं इहे मालवंद जेके माण्हू वीचारा आहिनि, कुझु थर जो माल हिते बदीन ज़िले में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ठठे में बीठल हूंदो आहे, जेको मींहुं पवण खां पोइ जेको इहो रवानो थींदो आहे थर। ऐं बरसाति तमामु भलोड़ पई आहे, ऐं थर त बिल्कुलु मतिलबु चहकी उठियो आहे। ऐं उन सां इहो थियो आहे जो हाणे मालवंद जेके आहिनि माण्हू, उहे आहिस्ते आहिस्ते पंहिंजो सफ़र जारी रखंदा आहिनि पासे थर में। ऐं तमामु सुठो मींहुं पियो आहे। मींहुं पवण सां इहो थियो आहे जो मालवंद जेके बि आहिस्ते आहिस्ते जेको पंहिंजे माल काए, जंहिंमें ॿकरियूं ढगियूं मेंहियूं ऐं इहे सभु काए पंहिंजो थर वञी रहिया आहिनि। ऐं उते वञी जेको थो इहो त कुदरती हिकिड़ो गाह मिली वेंदो आहे उनखे। ॿियो ई पंहिंजा जेको थो मींहं खां अॻु में ई जेके हूंदा इलाइक़ा हूंदा आहिनि, उते ई पंहिंजा पैसनि सां गाह बि वठी वेंदा आहिनि, जिते पंहिंजो माल बीहारे ऐं जेको सो इहे पंहिंजो उते बीहारींदा आहिनि। जीअं बरसाति हलंदियूं रहंदियूं आहिनि, जेसीं गाह हूंदो आहे थर में माल हूंदो आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते वापसि पंहिंजे माॻ ॾांहुं मोटी ईंदा आहिनि। ऐं तमामु बहितरीनु मींहुं बि थी वियो आहे। ऐं पाण इहो हीअ जवान वञनि पिया, किथे पिया वञो? ऐं माल किथां काया आहियो तव्हां? हीअ बदीन खां काया आहिनि, वञनि पिया खाखड़ार। मींहुं पियो आहे उते? मींहुं इलाही पियो आहे। ऐं हीअ नौजवान आहिनि ॿई वञनि पिया पंधु खाखड़ार। तक़रीबन इनियूं 100-200 ढगियूं आहिनि जेके काया वञनि पिया। अञा पोयां ॿियो माल अचे पियो, हा न? वॾी महिरबानी। हीअ माल जेको थो थर पियो वञे। ॿियो इहो त जेको थो आहे तमामु घणी बरसाति थियण खां पोइ मौसमु तमामु भलोड़ थी वियो आहे। ऐं हिकिड़ी ॿी इहा बि ॻाल्हि थी आहे त बरसाति पवण खां पोइ वरी जॾहिं पहिरीं बरसाति पवंदी आहे, तॾहिं अॼु ख़ुदि शाम जे टाइम में तो लाइट ॿारींदे या बत्ती ॿारींदे ताईं मकड़ तो ते वरी वेंदा। ऐं न मानी खाई सघंदे, न जेको थो बंदि करे जाली में पोइ त कुझु माना जेको खाई सघंदे। इन करे जो बरसाति में इलाही जेको थो मकड़ ऐं मकड़ियूं ऐं माकड़ियूं खंभनि वारियूं गॾु थियो वञनि, हज़ार जे तादाद में लाइट में अचनि। इहो हिकिड़ो कुदरती रब जो कुदरती करिश्मो आहे जो बरसाति पए थी, तंहिंखां पोइ इहे किथां जो किथां लखनि जे तादाद में अची वञनि। सो अलाह साईं ख़ैरी बरसाति वसाई, मौसमु जेको सो तमामु भलोड़ थी वई। थियो इहो जो VIP मौसम सां जेको सो बरसाति पई, ज़ोरदार बरसाति पई। थर में काफ़ी अहिड़ी का जॻह न रही आहे जिते बरसाति न पई आहे। ऐं बदीन ज़िले जे किथे किथे शादीलाज, खोस्की, निंदो,
बदी भर पासे में किथे कोन बि पई आहे, पर जेको सो जेका इम्कान हो बरसाति जो कुझु में 15-20 ॾींहं अॻु में उहो कोन थियो, पर वरी बि ख़ैरनि जी सुठी बरसाति पई, जंहिंसां ई तव्हां ॾिसो मुंहिंजे बैकग्राउंड में सावक ई सावक आहे। ऐं अॼु बि आसमान ते बादल तव्हां ॾिसो भरिया पिया आहिनि, कंहिं वक़्तु बि अॼु वरी वसंदा ऐं काफ़ी जेको सो सुठो मौसम थी वियो आहे। ऐं वरी बि जेको सो अलाह जे दर दुआ आहे त अलाह साईं ख़ैरी बरसाति करे ऐं ख़ैर जी बरसाति हुजे। त जीअं हिकिड़ो ॾींहुं अॻु में बरसाति पई, कल्ह मुकमल वक़फ़ो हो ऐं वक़फ़े खां पोइ अॼु वरी बि आसमान ते बादल आहिनि। उमेद त केॾी महिल बि वसी पवंदा।